नाज़रीन, कराची में सख्त गर्मी खां पोइ कारा ककड़ छाइजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जे तूफ़ान खां पोइ हल्की बरसात मौसम खे ख़ुशगवार बणाए छॾियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार तुन्यो। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सख़्त तरीन गर्मी खां पोइ अॼु जेको आहे मिटी जो तूफ़ान आयो, सख़्त तरीन तूफ़ान आयो ऐं उन तूफ़ान खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अक्सर शहर में हल्की बरसाति पई आहे ऐं हिन जेको तूफ़ान हुयो, हिन तूफ़ान सबबु के मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि शहर जा, उन्हनि में जेके आहिनि साइन बोर्ड जेके आहिनि उहे किरण जा पिणु इतला आया ऐं मुख़्तलिफ़ जेके दुकाननि जा छपरा पिणु उॾामी विया। हल्की बरसाति सबबु शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में ट्रैफ़िक जेका आहे उहा बदतरीन जाम थी वई आहे ऐं शहरी जेके आहिनि सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं जेको तूफ़ान हुयो उन में किरियल जेके छपरा हुया ऐं उॾामियल छपरा ऐं साइन बोर्ड सबबु को बि जानी नुक़सान न थी सघियो आहे। हिन वक़्तु जेका आहे शहर जी जेका मौसम आहे उहा इंतिहाई ख़ुशगवार थी वई आहे। जी ज़ुल्फ़कार, अव्हां जी महिरबानी।